भांसदाबाद वेझो नौजवान नारी नवीन फातिमा जी लाश हथ अचण वारो मामलो नओं रुख इख्तियार करे वियो। हैदराबाद जी नौजवान नारी सां निकाह जी दावा कंदड़ ज़ाल जे क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। ॻोठ महर खां नौजवान नारी नवीन फातिमा महर जो गुज़िरियल ॾींहुं वालदेन जे घर मां गोली लॻल लाश मिलियो हो। इतला ते पुलिस पहुची नारी नवीन फातिमा जो लाश सरकारी अस्पताल भांसदाबाद बाद सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सहवण मुंतकिल कयो हो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। नारी जे वारसन जो चवणु आहे त नवीन फातिमा परेशानियुनि खां तंग थी पाण मथां फायर कयो आहे। हुन नारी नवीन फातिमा जे मुबैना क़त्ल बाद हैदराबाद वासी नौजवान मंसूर सुमरे साणस निकाह जी दावा कंदे चयो त नवीन फातिमा महर सां हिन जो 2021 में निकाह थियो हो। नवीन खेसि चयो हो त हू माइटनि खे राज़ी करण बाद ख़ुशी सां रुख़सती कंदी, जंहिं करे निकाह खे राज़ में रखियो वियो हो। जामशूरे थाणे पहुची पंहिंजो बयान रिकॉर्ड कराईंदे नौजवान मंसूर सूमरे नारी जे क़त्ल जो इल्ज़ाम संदसि पीउ ऐं भाइरनि ते लॻाईंदे चयो त निकाह खां पोइ नवीन पंहिंजे ॻोठ हली वई हुई। हिन खे संदसि वारिस निकाह टोड़ण लाइ दबाउ विझंदा हुआ। इनकार कंदे खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे।